मुखातब तव्हां सिंधियुनि सां आहियां, तव्हां सिंधियुनि खे मैसेज इमाम हुसैन ॾिनो। पूरी दुनिया के ख़ासि हिन टाइम मां मुखातब तव्हां सां आहियां, तव्हां सिंधियुनि खे मैसेज ॾिनो ऐं ॿुधाईंदो ॾिसो करबला जे मैदान में तव्हांजो रोबर, तव्हांजो लीडर, इस्लाम जो हीरो इमाम हुसैन नमाज़ खे नथो छॾे। हा, हे सिंधियूं पता सुभाणे तव्हां जेको नमाज़ खे छॾे ॾियो, सुभाणे तव्हां मथां ज़ुल्म जो जेको आहे फ़ैसिलो कयो। तव्हांजो रबर, तव्हांजो क़ाइद, इस्लाम जो हीरो जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहज़ादो इमाम हसन हुसैन, इमाम हुसैन जेको आहे नमाज़ खे नथो छॾे। मथां हे सिंधियूं सुभाणे तव्हां नमाज़ छॾियो। केतिरा सिंधी नमाज़ छॾे वेठा आहिनि टीम? सिर्फ़ु नारेबाज़ी जो नालो जेको इस्लाम हूंदो आहे, सिर्फ़ु नवा खानी जो नालो इस्लाम त न आहे। इस्लाम जे लाइ इन हदुनि ते बि क़िरास थियणो पवंदो आहे जीअं हद ते इमाम हुसैन आया आहिनि। त मुंहिंजा भाउर दोस्तो, अल्लाह ताला जी तरफ़ जेको असां रुजू थियूं, अल्लाह ताला जी तरफ़ जेको असां तौबा इस्तग़फ़ार कयूं। माक़बल में जेकी ज़िंदगी गुज़री आहे न, यकीन कयो ज़ुल्म वारी ज़िंदगी गुज़री आहे।